वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त सिंध में अमन अमान जो मसइलो आहे। वज़ीर आज़म जी हिदायत ते कराची पहुतो आहियां, खेसि तफ़सीली रिपोर्ट पेश कंदसि। सिंध में गवर्नर राॼ न पियो लॻे, कंहिं जी बि वज़ारत में मुदाख़लत न करणु पियो चाहियां। शेख रशीद चयो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल जो जाइज़ो वठणु आयो आहियां। हूअं त अमन कराइणु सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, पर वज़ीर आज़म जे ख़ासि हिदायतुनि ते हिते सूरत हाल जो जाइज़ो वठणु आयो आहियां। हुन चयो त अॼु DG रेंजर सां मुलाक़ात थींदी, सुभाणे वज़ीर आज़म सैयद मुराद अली शाह सां बि मिलंदसि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो त अमन अमान सिंध हुकूमत जो मसइलो आहे। कराची मां मंशियात जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो। मुराद अली शाह सां गॾिजी सॼे सूबे में अमन क़ाइमु कंदासीं। हुन चयो त इमरान ख़ान जे दौर में बंदूकनि जा लाइसेंस जारी न थिया आहिनि। ॾोहारियुनि वटि लाइसेंस अॻूणे हुकूमती दौरनि जा आहिनि। शेख रशीद चयो त नादरा कराची में सुञाणप कार्डनि जे हवाले सां वरी गैर ज़िम्मेवारी कई। शेख रशीद चयो त सुभाणे गवर्नर रेंजर्स एफसी ऐं हसास इदारनि जे अमलदारनि सां मुलाक़ात खां पोइ शाम 4 वॻे मीडिया खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वेंदी। हुन चयो त नादरा में चोरनि सुञाणप कार्ड जारी कया आहिनि। इन्हनि सां अहिड़ो कमु कंदसि जो सॼी ॼमार यादि कंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो त PTI में का ग्रुप बंदी नाहे। PTI में हिकु ई ग्रुप आहे जंहिंजो लीडर इमरान ख़ान आहे। इमरान सरकार पंहिंजी हुकूमत जा 5 साल पूरा कंदी।